भेरिया रोड के फतेहपुर पाड़े के रहवासी रसूल बख्श बिरोही के घर मथा 11,000 वोल्टेज की तार किरण सबब घर में मौजूद महमूद बिरोही की घरवारी मसमात सदोरी सख्त जख्मी थी पई, जैंखे फौरी तौर भेरिया रोड की अस्पताल में इलाज लाइ नियो वियो। इन सिलसिले में रहवासिन हुसैन बख्श बिरोही, रसूल बख्श बिरोही ऐं ॿियनि सख्त एहतजाज कंदे ॿुधाया त असांजे घरनि मथां 11,000 वोल्टेज जूं ख़तरनाक तारूं गुज़रनि थियूं, जंहिं लाइ असां SDO वापडा सब डिवीज़न भेरिया रोड ऐं ॿिनि बस वारनि खे इतला कंदा रहिया आहियूं, जंहिंजे कननि ते जूं बि नथी चुरे ऐं तारुनि खे हटाइण लाइ ॻरी रिश्वत घुरंदा रहिया आहिनि। ओचितो इहे तारूं टुटी असांजे घरनि ते किरण सबबि इहो वाक़ियो पेश आयो आहे। एहतजाज कंदड़नि बिजली जे वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿियनि बस वारनि खां नोटिस वठी कार्रवाई जी घुर कई ऐं इंसाफ जो मुतालबो कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।